सालनि वटि जेका ज़मीन आहे उहा बि उते अंबानी माइटणी उहा अचे पई, साईं खे ख़बर हुई उहा बि उन में अचे उहा उन वक़्तु खां माइटणी थी करे उहा ॾाढी साईं जी ज़मीन आहे। त चवण जो मक़सदु सर हैदराबाद में ॿियो अर्ज़ु करे वञा त हैदराबाद में ॿी बि हिकिड़ी ॾाढे साईं जे नाले सां मशहूरु शइ नवाब मोहम्मद ख़ान खोड़े जे हवाले सां तारीख़ी हवाले खां तमामु थोरनि माण्हुनि खे ख़बर आहे। उहा आहे ठोड़ा चाढ़ी, मुख़्तलिफ़ चाड़ियूं मशहूरु आहिनि, जीअं तिलक चाड़ी आहे हैदराबाद में मशहूरु आहे, ॿियूं बि चाड़ियूं खोड़ सारियूं मशहूरु आहिनि। हैदराबाद में हिकिड़ी ॿी बि शइ मशहूरु अथव ठोड़ा चाड़ी नाले, उहा बि बिल्कुलु वेझी हेठि अने ठोड़े जे जेके मां विया हूंदा दोस्त अहबाब काफ़ी माण्हू वञनि पिया जेके फ़क़ीर जे पिण में विया हूंदा ऐं पिंजरापुर ऐं फ़क़ीर जे पिण में, त उते उहा ठोड़ा चाड़ी उते शुरू थी थिए जेका मथे वञे थी छाई बाज़ार में मिले थी, इहा चाड़ी जेका मशहूरु चाड़ी आहे, त इन खे सभु ठोड़ा चाड़ी चवंदा आहिनि। नवाब इहा बि ॾाढे मोहम्मद ख़ान ठोड़े जे नाले सां मशहूरु आहे। पोइ ईअं ई हक़ीक़तूं आहिनि सर, इहे भई बिल्कुलु इन्हनि खे अचणु खपे मंज़र आम ते, ईअं बाक़ाइदे तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि ऐं असांजे वॾनि जूं ॻाल्हियूं आहिनि, असांखे फ़ख़ुरु आहे जो असांजे वॾनि जे नाले सां इहे मनसूबनि शयूं ऐं पर बदकिस्मती सां चयो थो वञे जो असां पोयां रहियूं या ॿिया जेके बि आहिनि पोयां ख़्यालु या परगोर नथा हलनि ऐं वॾो हिकिड़ो अलमियो आहे ऐं जो ईअं खणी चऊं त हाणे टंडे ठोड़े में असांजी पंहिंजी का बि जॻह न आहे। ॾुख जी ॻाल्हि, अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असांजे ॾाॾे जे तारीख़ी उन हिकिड़ो वरी इहो बि आहे जो ॾाढे साईं इहो ॾेई छॾियो मिर्ज़ान खे, मिर्ज़ान जे हवाले करे छॾियो। हाणे माशाअल्लाह अलहमदिल्ला जेके वॾा मिर्ज़ा टोटल जेके मिर्ज़ा कलीज बेग जो ख़ानदान पूरो माशाअल्लाह उते राइश पज़ीर उन वक़्तु मौजूदु आहे अबनदारनि खां उन वक़्तु कान्हे अञा हलंदो त वॾो पाड़ो हिकिड़ो मिर्ज़ान जो उहो पाड़ो उहो हिते ई आहे माशाअल्लाह। ऐं